दामन लगिया मौला मैं तो तेरी मौला मुश्किल कुशा बिगड़ी बात बना ओ मौला मुश्किल कुशा बिगड़ी बात बना मैं हाल नताल जी से मिला मैं तो तेरी मैं तो तेरी। हैदराबाद में सिंध सर्तियूं पारां बहार फेस्टिवल करायो वियो, जंहिंमें सिंध जे सर्चिन ॿाराणियुनि तोड़े शहर मां वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सर्चिन ॻाल्हाईंदे चयो त सिंध में अहिड़ा फेस्टिवल कराइणु असां पंहिंजी सिंध जी तहज़ीब ऐं उनजी कारीगरी खे उजागर करण जो मक़सदु आहे, जंहिंमें असां पंहिंजे हथरातू हुनर खे हथी वठायूं था। अॼु इन फेस्टिवल में सिंध जो सर्चिन वॾे तइदाद में गॾु थियूं आहिनि ऐं बहार फेस्टिवल जूं रौनकूं छांइजी वियूं आहिनि। सिंध सर्तियुनि सां जुड़ियल आहियूं ऐं मां थोराइती आहियां तमामु घणी। अदी अफ़साना जो जेका इहा प्रोग्राम कराए रही आहे ऐं तमामु जेको आहे सो वेलफेयर जे हिसाब सां असां कराए रहिया आहियूं, त असां इहो सॼो ॾींदासीं चैरिटी में। त उन हवाले सां असां स्प्रिंग फेस्टिवल कयो आहे त माण्हू बि अचनि ऐं चैरिटी में सॼो पैसा वञनि ऐं बेसिकली जेको आहे सो असांजे सिंध सर्तियुनि जो जेको 10th अगस्त खां स्टार्ट थियो हो 2018 खां, त हाणे असां फर्दर हिकिड़ो प्रोग्राम थियो हो ग्लोबल इन ते इशू ते, उहो थियो हो नवंबर में। पोइ वरी डॉक्टर्स जे इन ते स्टार्ट थियो हो, मतिलबु उहो हाणे हालिया में डॉक्टर सलमा उन कंडक्ट करायो हो, उहो ॾाढो सुठो थियो। हाणे असां हैदराबाद में जेको आहे मुख़्तलिफ़ शहरनि में हूअं थियनि पिया था, हैदराबाद में हाणे अॼु वरी असां स्प्रिंग फेस्टिवल करायो आहे। त उन अदी अफ़साना जो मक़सदु इहो आहे त सिंध जो जेको असांजो कल्चर आहे उहो ख़तमु थींदो थो वञे, त उनखे उजागर करण जे लाइ असां इहो एक्टिविटीज़ कयूं पिया था त जीअं माण्हुनि खे अवेयरनेस थिए त सिंध ख़तमु कोन थियो आहे, सिंध कल्चर ख़तमु न थियो आहे, सिंध कल्चर अञा बि ज़िंदा आहे। हो त बैरून मुल्क में आहे पर उन जे बावजूदि बि उहो सिंध खे जेको आहे सो सिंधी कल्चर खे ख़तमु नथी करणु चाहे, बल्कि असांजे सिंध में जेको आहे सो काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके सिंधी कल्चर ख़तमु था कनि, पर उहो बैरूनी मुल्क बि रही करे ऐं उनखे सिंध सां तमामु घणो प्यार आहे, सिंधी कल्चर सां प्यार आहे। बहार फेस्टिवल बि आहे, तव्हां ॾिसो था त हिते छा चवंदा आहिनि बहार जो मौसमु आहे, त असांखे बहार लाइ माण्हुनि खे गॾु कयूं था, पर असुलु मक़सदु हिन जो इहो आहे त इन जे लाइ असां जेको पैसो गॾु कयूं पिया उहो हिकिड़ी चैरिटी लाइ करणु चाहियूं था। हिन जो हेल्थ अवेयरनेस आहे, घणो असां कमु करणु चाहियूं था एजुकेशन में, हेल्थ लाइ ऐं एनवायरमेंट लाइ। हीअ असांजो असल में सिंध सर्तियूं ग्रुप आहे, जंहिंमें मां एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर शाहाना भुरगड़ी आहियां। असांजी एडमिन आहे डॉक्टर अफ़साना भुरगड़ी जेका UK में आहे, ऐं असां सां गॾु मैडम शबीला टालपुर ऐं मैडम ज़रताश मेमण गॾु असां कमु कंदा आहियूं। ऐं हे जेको आहे सॼो जेको हिन में जेको बि पैसो आहे, असांजा जेके बि डोनर आहिनि, इन जो हिकिड़ो रुपयो असांजो चैरिटी लाइ माण्हुनि लाइ पहुचंदो। की असांखे तमामु घणी मोट मिली आहे ऐं तमामु घणियूं औरतूं जेके कमु करणु चाहिनि पियूं, जेके सफ़ा सुतल हुयूं ऐं घरनि में आराम कंदियूं हुयूं, घर जूं हाउस वाइफ हुयूं, उहे बि जाॻी वियूं आहिनि ऐं तमामु बहितरीनु असां सां गॾु कमु कनि पियूं। असांजी ॿिए राय त जेको बि असां हितां अर्निंग कंदासीं उहो सभु असांजो चैरिटी में वेंदो। हींअर असांजो इन ई मंथ में 30 ऐं 31 तलहार में जेको आहे आई कैंप लॻंदो, उहो बि असां हिते कर। तंहिंखां पोइ बि असांजे इलाही अवेयरनेस जा प्रोग्राम आहिनि, इलाही तमामु घणा। टंडो भागो में स्किन जो कैंप आहे, तमामु घणा आहिनि। ऐं हितां जेको बि असांखे जेको मिलंदो सभु असांजो चैरिटी में वेंदो। तमामु घणो इंक्रीमेंट थी आहे, माण्हू वधनि पिया, इलाही असांखे सां कॉन्टेक्ट कनि पिया, भई असांखे बि शामिलु कयो तव्हांजे प्रोग्राम में, असां बि अचणु चाहियूं था, तव्हां सां गॾु प्रोग्राम करणु चाहियूं था, तव्हांजी हेल्प करणु चाहियूं था, हर क़िस्म जी माना मदद कर, जेको बि सहकार असीं करे सघूं था। असांखे माली तौर ते माण्हू कनि पिया, त इन लिहाज़ सां फिज़िकल माना हू कनि पिया, गॾु कमु कराइनि पिया। कमकार में असांजी मंथली मीटिंग थींदी आहे, हर मंथ असां मीटिंग कंदा आहियूं ऐं जेको बि असांखे फर्दर प्रोग्राम करणो हूंदो आहे डिटेल अची पंहिंजे रखंदा आहियूं। हर हिकु ॻाल्हि हर कंहिं अवेयरनेस असांजे
ते रखंदा आहियूं फेस्टिवल ते। ॿाहिरां हुनर खे एप्रिशिएट करणु खपे। असां सिंधी माण्हू आहियूं, हुननि खे असां जेतिरो प्रमोट कंदासीं। असां घणा का स्टॉल उहे लॻाइनि जेके घर में कमु कनि था, घर में फूड ठाहिनि था। मोस्टली असांजा उहे आहिनि, चेन्स घटि आहिनि, बाक़ी मोस्टली असांजा स्टॉल्स उहे ई आहिनि जेके घर में कमु कनि। माण्हुनि खे असांजे कल्चर जे बारे में एक्सपोजर मिले कि असांजो ट्रेडिशन अञा ताईं क़ाइमु दाइम आहे ऐं माण्हुनि खे इलाही वणे पियो पंहिंजो जेको इलाही हली वियो हो मुके जो वर्क वग़ैरह, सभिनि खे इलाही पसंदि कनि पिया ऐं माशाल्लाह आई एम गेटिंग सो मच गुड रिस्पॉन्स हियर। ही असां सिंध सर्दियुनि जे तरफ़ां हिकिड़ो प्रोग्राम करे रहिया आहियूं, सिंध सर्दियुनि जे प्लेटफॉर्म तां, जिते तव्हां सिंध जी सूंहं खे ॾिसी रहिया आहियो, सिंध जे रंगनि खे ॾिसी रहिया आहियो। असां इहा महफ़िल इन करे मचाई आहे ताकी सिंध जा माण्हू अचनि, पंहिंजे ॿारनि सां गॾु, पंहिंजी फैमिली सां गॾु इंजॉय कनि। अॼोकी जेका महफ़िल आहे उन में असां सिंध जा फ़नकारनि खे घुरायो आहे ऐं उहे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। ऐं इहो जेको मक़सदु आहे सिंध सर्दियुनि जे प्लेटफॉर्म जो, इहे जेके पैसा असां वटि कलेक्ट थियनि था, हिते जेतिरा बि फ़नकार आया आहिनि सभु फ्री आया आहिनि, इहो मां ॿुधाइणु चाहींदमि। ऐं इहो चैरिटी जे लाइ प्रोग्राम करे रहिया आहियूं। आदि अफ़साना बुरगड़ी असांजी CEO आहे जेके लंडन में रहे थी, उन इहो इनिशिएट वरितो आहे ऐं मां चाहींदसि कि सिंध सर्दियुनि जे प्लेटफॉर्म ते अची हिसो वठो, तमामु घणो, ऐं सिंध जी सूंहं खे वधायो असां सां गॾु। तमामु ज़बरदस्त एॾो बहितरीनु प्रोग्राम थियो आहे ऐं जस्ट सिंध सर्दियूं प्लेटफॉर्म खे इहो असांजो सेकेंड प्रोग्राम आहे ऐं इहो मोस्टली जेको आहे सो फैमिली जो प्रोग्राम आहे। बाज़ारि लॻंदो आहे माण्हुनि खे त इलाही सवला प्रोग्राम आहिनि, पर तमामु एफर्ट्स वठणा पवंदा आहिनि। मां पाण ठटे खाली आई आहियां ऐं हिन वक़्तु आमिर हसन स्टेज ते परफॉर्मेंस ॾेई रहियो आहे ऐं सुपर एक्सीलेंट ठटे सिंधी औरतुनि लाइ हिकिड़ो बहितरीनु पैगाम आहे ऐं आउं सभिनि खे चवंदीसि त अचो, सम्झ सां, अक़ल सां, फ़हम सां, ॾाहप सां गॾिजी करे जहान जोड़ियूं, जंहिंमें सिंधी औरतूं, सिंधी मर्द माण्हुनि खे पैगाम ॾेई छॾनि त असीं मोज़ब आहियूं, असीं पंहिंजो हक़ पंहिंजे तरीक़े सां सुठे नमूने सां घुरे सघूं था। दोस्तो, वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन माइक ते अदा सर्वेज ओढो जे मौजूदगीअ में ॻाल्हाईंदे निहायत ख़ुशीअ सां मां इहो ॿुधाईंदी हलां त अॼु असां सिंध सर्दियूं जे प्लेटफॉर्म तां हीउ ख़ूबसूरत इवेंट थी रहियो आहे, जंहिं लाइ मूंखे काफ़ी अरसे खां अदी अफ़साना बुरगड़ी चवंदी रही त मां उन्हनि सां गॾु शामिलु थियां हिन सथ में ऐं हिननि जे प्रोग्रामनि में गॾिजी हलां। सो इतफ़ाक़ आहे त अॻु में मौक़ो न मिलियो, पर अॼु मां पहिरियों दफ़ो हिते आई आहियां ऐं एतिरनि सारियुनि सर्तियुनि जी मौजूदगी जो अहसासु थिए थो त हिन प्लेटफॉर्म ते एतिरियूं औरतूं गॾु आहिनि ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त आम औरतूं आहिनि, घरेलू औरतूं आहिनि, जेके जॉब्स कंदड़ बि आहिनि पर घरेलू वधीक आहिनि ऐं उहे एॾियूं सुॼाण आहिनि ऐं उहो अहिड़ा इवेंट्स जेके आहिनि से मुनज़िम तरीक़े सां हलाइनि थियूं, इहा असां लाइ बे इंतिहा उत्साह जी ॻाल्हि आहे। सो अॼु हिन इवेंट में मूंखे अची ॾाढो सुठो लॻो आहे। काफ़ी सारा स्टॉल्स बि आहिनि ऐं उते औरतूं वेठल आहिनि ऐं एॾा ज़बरदस्त फ़नकार आया आहिनि, उन्हनि खे तमामु ज़बरदस्त ख़राज तहसीन पेश कयो वियो आहे, उन्हनि खे बे इंतिहा दाद ॾिनो वियो आहे। सो मूंखे हिते जेको मान मिलियो आहे, जेका मोहबत मिली आहे ऐं मूंखे एतिरो अंदाज़ो न हुयो त मां एतिरो मान मूंखे मिलंदो, इहा मुंहिंजे लाइ बे इंतिहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ऐं भिटाईअ बि चयो आहे न त ईंदे चवनि या वेंदे चवनि ॿे छॾे सारो ॾे अङण वञ उन्हनि जे। सो ही ख़ूबसूरत आलाप आहिनि, असां आहियूं, सर्तियूं आहिनि, दाद आहे, शाइरी आहे, कलाम आहिनि, बे इंतिहा ख़ूबसूरत मंज़र आहे। सिंध जे हथरादू हुनर जा स्टॉल, अदबी किताब जा मुख़्तलिफ़ रवायती खाधनि जा स्टॉल लॻाया विया। आख़िर में मौसीक़ी में रागी तामिर हुसैन, वकार मला ऐं फ़नी फ़नकार असगर खोसो पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे आयल सर्तियुनि खे झुमाए छॾियो। वहीद मुस्तफ़ा, वॉइस ऑफ सिंध TV न्यूज़, लंडन, हैदराबाद। हिन दिल कलंदरीअ में तुम